अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीक ठाक खैरियत सां हूंदव। बस अदा 2-3 ॾींहं तबियत ख़राब हुई, न त पहिरें रोज़े को ई मां इरादो कयो हुअमि त लाइव प्रोग्राम कंदासीं जीअं हर साल कंदा आहियूं, पर इंशाल्लाह जल्द पंहिंजे प्यारे दोस्त के नात ख़्वाननि खे बि लाइन अप कयूं था ऐं सॉफ्टवेयर अपडेट थियनि था पिया, मुंहिंजा न हिन जा। हिन में लॻा पिया आहियूं सॉफ्टवेयर अपडेट कयां, सिस्टम रेडी कयां, छो त 4-5 महीना यको सिस्टम ते वेठो ई न हुयुमि। लाइव जे हिसाब सां इंशाल्लाह तव्हांखे सुभाणे स्टूडियो बि ॾेखारींदुमि जेको हिते कराची में ठारायो हुअमि। इंशाल्लाह सुभाणे हुनजो बि कंदासीं। ऐं हाणे अमर चयो तूं छॾ, ॿियनि खे उमिरो कराए, कंहिं ग़रीब खे उमिरो कराए। त ॾिसूं हाणे साईं, सोचां थो अलाह क़बूल करे। उम्मीद आहे तव्हां बि ख़ुशि हूंदव, ठीक ठाक हूंदव। रईस ज़ुबैर वालेकुम सलाम, सजाद बलोच वालेकुम सलाम, खान समद, शुहाब कदीर वालेकुम सलाम। साईं तव्हां ॿुधायो छा कयूं? दिलि त ॾाढी थी चए वञा, न अमेरिका छा, मां अमेरिका वेंदुमि, जल्द वेंदुमि। यार मां तव्हांखे ॿुधायां, मां अमेरिकन शहरी आहियां, ठीकु आहे। त अमेरिका वञणु मुंहिंजे लाइ को मसइलो न आहे, ठीकु आहे। काफ़ी दोस्तनि खे इहो शक शुबो आहे मां अमेरिका शायदि छॾे आयो आहियां, मुंहिंजा बचड़ा सभु होॾे आहिनि। मां अमेरिका वेंदुमि जल्द, तव्हां ॾिसंदव बाबा, मुंहिंजे लाइ को हो न आहे इशू। मुंहिंजो हिते पासपोर्ट न पियो आहे, न त ॾेखारे छॾियां। दिलि जाए कयो मुंहिंजा दोस्त प्यारो। अमेरिका इज़ नॉट अ बिग डील। कश्मीर खां वॾी महिरबानी। तव्हां ॿुधायो छा कयूं? मां माना पोएं साल न, इन खां पोएं साल 2 ॼणनि खे उमिरे ते मोकिलियुमि रमज़ान जे महीने में, ॿुधव। कराची में ई आहियां फ़िलहाल। ऐं तव्हां ॿुधायो छा कयूं? या त गिफ्टनि वारो प्रोग्राम शुरू कयां रोज़नि में? तव्हां ॿुधायो गिफ्ट ॾियूं, ईज़ी लोड ॾियूं या ईज़ी पैसा ॾियूं? तव्हां ॿुधायो छा कयूं? हा, तव्हां कमेंट करे ॿुधायो, छो त मां कुझु बि न आहियां। मां जेको कुझु आहे तव्हांजे करे आहे। तव्हां ॿुधायो, हुकुम कयो। वॾी महिरबानी शहाब साहब, UAE खां। यार UAE दिलि त ॾाढी थिए, काफ़ी दोस्त चवनि था, मुंहिंजी दिलि ॾाढी चवंदी आहे घुमा फिरा, पर सफ़र में फ़िलहाल हिते आहियो साईं। तबियत में कल्ह को मज़ो न हुयो, गलो ख़राब। सिंध यूनिवर्सिटी को शकील शर साहब, कुर्ब। हाणे तव्हां ॿुधायो त छा कयूं? गिफ्टिंग शुरू कयूं, ईज़ी पैसा कयूं, छा कयूं? कमेंट करे ॿुधायो। असद मंगरियो चए थो ईज़ी पैसा, अली रज़ा चए थो उमिरो साईं कश्मीर आया। कामरान अली मां आयो हुअमि, तूं पाण न आयो, मां त मीटअप बि रखियो हुअमि, छो भला हाणे ईअं खून जलायो था? असद चए थो ईज़ी पैसा कहाँ ग़रीब जो भलो, कंहिं ग़रीब जो भलो थिए। रुखसार कमेंट करे, जंहिंजो वोट घणा हूंदा हुनखे उहो कमु शुरू कंदासीं। सुभाणे लॻे थो माना 10:30-11 बजे प्रोग्राम शुरू कयां। सुभाणे स्टूडियो बि घुमाईंदोमांव। कराची में पंहिंजो स्टूडियो ठारायो आहे, जीअं अमेरिका में आहे अहिड़ो स्टूडियो ठारायो आहे। इंशाल्लाह जल्द। साईं उम्रे के लिए भेजो। रहमान भलो चए तो उम्रे जे लाइ। हाँ यार, उम्रे जी सादत वॾी आहे, रब ॾींदो पियो यार। पैसा गुंदनि में रखी छा कंदासीं? ग़रीबनि में विरायो, रब बीणा ॾींदो अथव। मुंहिंजो त इहो ईमान अथव, मां त कमायो आहे ईअं ई। रब गैब मां वरी मुंहिंजे कम में, रोज़ी में बरकत ॾेई छॾींदो आहे। न बाबा सुधीर वालेकुम सलाम। तव्हां ॿुधायो हाणे गिफ्टिंग शुरू कयूं, ईज़ी पैसा कयूं, या अॻे वांगुरु हैंड फ्रियूं ॾियां मोबाइल जा, या ईज़ी पैसा कैश जा? छा कयां? कमेंट करे ॿुधायो साईं। इहा आहे यार, उहो रोज़े अफ़्तार जो प्रोग्राम मां कंदो रहंदो आहियां। मुंहिंजा दोस्त जेके आहिनि, मां उन्हनि खे ॾेई करे उते माना कराईंदो रहंदो आहियां, ॿुधव। ॾिसो, मां वटि फंड्स हूंदा आहिनि लिमिटेड, मां वटि वाफ़र मक़दार में पैसो, छो त मां का गवर्नमेंट न आहियां, न ई
का ॿी शइ जेको कुझु ॾींदो आहे रब ॾिनो आहे मूंखे, मां पंहिंजी जेब मां ॾींदो आहियां, ॿुधव, मां कंहिंखां घुरंदो न आहियां। हा, जॾहिं बारिशूं थियूं मां पंहिंजो ॾेई ॾेई खीसे मां थकी पियो हुअमि, पोइ मां ॿियनि दोस्तनि खे रिक्वेस्ट कई हुअमि त ॾियो मूंखे, छो त तबाही वॾे लेवल ते मतल हुई। ठीकु आहे, वॾी महिरबानी साईं। एजाज है तो मोबाइल ले तबियत उहा शिकिल नथी ॾिसो, यकीन कयो 2-3 ॾींहंनि खां गाइब लॻो पियो हुअमि, सफ़ा हालत बुरी लॻी, तोबा ताइब कयो त हाणे ॿुधायो उमिरो करायो के ॿिए के या पाण वञा, पाण त चना मार्केट वारा छॾनि था पिया। ॾिसो अलाह क़बूल कंदो साईं, असांजो पेज खे मोनिटाइज़ कराइजो अमेरिका खां, दुआऊं कंदासीं। सदाम काफ़ी दोस्त कराइनि था दुबई खां, उतो कराए बाबा, मां माज़रत मां न कंदो आहियां। तव्हांजा पेनाफ्लेक्स किरनि था अव्हांजा ॻोठ में, ॻोठ वटां। सरफराज़ अब्बासी साहिबु को मसइलो न आहे, इहे अॼु जा न आहे लॻल, इहे 2008 खां लॻंदा आहिनि बाबा, 2003 में बि लॻा मुंहिंजे वालिद साहिब जा, इहे को अॼु जा न आहिनि, इहे लॻंदा पिया। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। रमज़ान पैकेज लॻाओ कोई न, दिलबर अली कहिड़ो कया, हुकुम कयो न बाबा। माशाल्लाह साईं, सर उमिरे जो बेशक सवाब आहे, पर ओॾे हिकु वेंदो ओतिरनि पैसनि खे ग़रीबनि में डिस्ट्रीब्यूट कयो। बिल्कुलु बाबा, सही था चओ, या अचो या घुरायो, बसि ॻाल्हि हिकु करियो प्लीज़। मां वेठो आहियां ज़ऊ अली, अदनान अली साहिबु कराची में। ताहिर हाणे को चए थो उमिरो, हाणे इहो हिक खे मिलंदो न, हालत वरती पई आहे, सामान विकिरियो पियो आहे। ॾेखारियो सामान असांजा, ड्रोन शो न, बटू ईअं पिया आहिनि सॼा, बैटरी चार्जर, ड्रोन, टोपियूं, हेॾे सॉफ्टवेयर अलॻि अपडेट थियनि था। इहो थी वठे त इनशाला सुभाणे कमु शुरू कयूं, ॿुधव, पंहिंजे नात खां प्यारे दोस्त खे बि घुरायूं। माशाल्लाह माशाल्लाह साईं, वॾी महिरबानी। बाबर बिलाल वॾो स्कोप आहे प्यारा, फ्रॉम सखर। वालेकुम सलाम। इनशाला साईं, हाणे अमड़ चयो चए छॾ संदे उमिरे खे ॿिए कंहिं ग़रीब खे कराए। नौशरो फरोज़ कराची में आया अदनान अली। हाँ छा कयूं, इजी लोड कढूं, इजी पैसा कयूं। है तबीयत ख़राब हुई यार, हिन जे करे बैटरी थोड़ी लो आहे। रमज़ान पैकेज में छा ॾियां मां, उहो ई त पुछांव थो न। इजी पैसा ॾियूं। दिलशाद चए थो को कमु शुरू कयो, पोइ असां बि अचूं। अचो बाबा, कराची खुली पई आहे, तव्हांखे कमु चवंदासीं तव्हां उहे कंदव कोन न। हाणे जीअं रोज़नि जो जंहिं वटि जेतिरो माल आहे भाउ, उहो ओतिरो कमु कंदो, बाक़ी हाणे ॿिए जे खीसे ॾे तकींदव त पोइ हाणे ख़ुदारी वॾी शइ अथव बाबा। हिते काफ़ी दोस्त अहिड़ा आहिनि जंहिंसां हिन रोज़नि में पकोड़नि जो ठहियो आयूं आहे, 1000-1500 ॾियारी ठाहे थो वञे। कमाइण वारा कमाइनि था न, फ्रूटनि जूं रेड़ियूं हयूं अथऊं, कमाइण वारा कमाइनि था न। बाक़ी हाणे तव्हां चओ न साईं असांखे एसी वारो कमु खपे, असांजी पंहिंजी हालत ॾिसो पाकिस्तान में कीअं थी वई आहे न। रोज़ अमर चए थी रंग सड़ी होती, रंग सड़ी होती, छा कयां, हिते माहौल अहिड़ो आहे न बाबा। अमेरिका वेंदासीं ज़ुकाम बि थियो आहे, अमेरिका वेंदासीं उते पालिश पुलिश कराईंदासीं, मालिश कराईंदासीं, न ॿ ठाराईंदासीं, पेर ठाराईंदासीं, इहे सॼा इहे मिटी बिटी लही वेंदी। त बाबा हाणे कम पिया आहिनि बाबा, कमाइण ते अचो न, कम पिया आहिनि। बाक़ी हाणे बहाना त पोइ हाणे साईं अव्हांजा पेनाफ्लेक्स हवा में था किरनि। अब्बासी साहिब तोखे गणती आहे, वञी टाइट कर बाबा, टेंशन न कर सोना। अहिड़ा पेनाफ्लेक्स अलाए केतिरा ईंदा वेंदा आहिनि।
ॿुधव पेनाफ्लेक्स इहे लॻंदा रहंदा आहिनि, टेंशन न कयो साईं। हैदराबाद अचो, अदनान मां हुयुमि यको हैदराबाद में। नोमी वालेकुम सलाम। IBA सिंध यूनिवर्सिटी फूड स्टॉल वारो नोमी लख कुर्बात आहे। बिल्कुलु साईं, फोटू अपलोड कया नोमी। IBA फूड स्टॉल वारा मां फोटू त उन ॾींहुं ई चाढ़े छॾियां, वीडियो बि चाढ़ी हुयमि यार। दिलि सां दावत है हैदराबाद। अज़नान मां हैदराबाद अची चुको आहियां प्यारा। तव्हांखे मां दिलि सां दावत थो ॾियां, कराची अचो। अरशद सूमरो वॾी महिरबानी। गुल मोहम्मद मस्तोई साहब कुर्बत। दिलशाद खोखर महिरबानी। अचो भला लाइव अचो। केरु ईंदो लाइव? बबड़ो साहब अचो बाबा। साईं कश्मीर कॾहिं था अचो? कश्मीर फ़िलहाल कोई न, पर अचिणो आहियां यार। ज़ुकाम थी या ज़ुकाम बासर। हैदराबाद आयो त मिलो न बाबा। बशीर साहब मां कराची में आहियां। तू असां वारा फोटू काॾे कया? सैयद वफा साहब आचार विधो अथमि, जॾहिं ॿ 4 ॾींदा त पोइ ॾींदोमांइ तोखे। फोटू सॼा अपलोड कया अथमि सुहिणा साईं। जरवार लाज़मी अचिजो हाणे। सदाम ईंदो आहियां दिलबर साईं। असांजे यार मां घोट दिलबर हो आहे साईं। हे लॻे थो उस्ताद सिग्नल ॿिए दोस्त खे खणो था। दिलशाद हुसैन अचो बाबा। इम्तियाज़ सब्जोई सर ऐड कयो। हाज़ुर इम्तियाज़ बाबा, रिक्वेस्ट मोकिलियो वठां थो। अस्सलाम वालेकुम। अस्सलामुअलैकुम। हेलो अस्सलामुअलैकुम ज़फर भाउ। वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि इरशाद? बिल्कुलु ठीकु, अलाह जो शुक्र आहे ज़फर भाउ। तव्हां ॿुधायो? वरी अरसे खां पोइ वरी मुलाक़ात थी आहे, दीदार थियो। हा यार माशाल्लाह, हे त वॾो थी वियो आहे। हे नंढड़ी आहे साईं, ॿियो वॾो जेको आहे न, मां हिकिड़ो मिंट तव्हांखे ॾेखार हुनखे ॿुधाईंदो कॾहिं कॾहिं ज़फर जे बारे में। हे अंकल हाय करो। हे वॾो थी वियो, हाणे स्कूल वेंदो आहे। माशाल्लाह माशाल्लाह। तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो न? सभु ख़ैर। अञा काथे पिंडी? रावलपिंडी सर। तव्हां दीदार ई कोन था करायो, ख़िदमत जो मौक़ो बि न आहे। यार मां पंजाब आयो ई न आहियां, सफ़ा ठुक न। 6 महीननि खां सिंध या सिंध खां ॿाहिरि थो वञा हलियो। अचो, टाइम कढे। असांखे अचणु कोन थो, कराची असांजी वरी आहे जॉब जो सेटअप अहिड़ो जेको मोकिलींदी आहे 8 ॾींहं घरीअ बीहो अची करे वरी वापसि। इंशाल्लाह इंशाल्लाह। ॿियो सर तव्हां ॿुधायो, घणो सभु टाइम ख़ैर कराची आयो अल्हम्दुलिल्लाह वरी साईं। वापसी करे? मां आहियां हफ़्तो 10 ॾींहं जा आहियां कराची में। हाँ, मैं भी ॾिसूं मतिलबु दीदार नसीब थिए, सभु कम नसीब हुजे। इंशाल्लाह हूंदो नसीब में त साईं ज़रूरु। ॿिया दोस्त बि आया आहिनि साईं, सभिनि खे भलीकार। अस्सलाम वालेकुम साईं। केरु आयो आहे ता? हेलो हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो वालेकुम अदा। केरु थो ॻाल्हाए सुहिणा? ख़ालिद हुसैन पियो ॻाल्हायां, पनो आकिल खां। साईं छा हाल आहे? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक दादा, तव्हां ॿुधायो? जी बिजली कान्हे या? न सर, बिजली न आहे। ॿारहड़ी जो इलाइक़ो आहे, जुनास हिते लाइट न आहे। अच्छा, जुड़ांस में? जी जी। यार जुड़ांस मां अॻे आयो हुअमि, हाणे रिसेंटली न आयो आहियां। अच्छा, हा जॾहिं बि तव्हांजो अचणु थिए त पनो आकिल खां ॾखण तरफ़। सही सही। ठीकु आहे सर, वॾी महिरबानी तव्हांजी। कुर्बा कुर्बा, लख कुर्बा दा। ॿियो दोस्त बि वेठो आहे साईं। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? आवाज़ नथो अचे सुहिणा, तुंहिंजो आवाज़ नथो अचे। कैमरा खे फ्लिप कर मथां सही थी वञे। हेलो 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 अब्दुलरहमान साहब अचो। साईं वॾी महिरबानी। हिकु ॾींहुं सुबुह सवेर भिटायाबाद में तव्हां सां मुलाक़ात थी हुई। सूफ़ी इम्तियाज़ साहब। बिल्कुलु साईं, लख कुर्ब तव्हांजा। मगर तव्हां लिफ्ट ई न कराई। छाजी लिफ्ट करायां? हुकुम कर यार, मुलाक़ात कई हूंदीसीं। छा करायां हुकुम? तव्हां ॻाल्हायो
ॻाल्हाईंदो त असां बि ॻाल्हाईंदासीं। तव्हां चुप कयूं वेठा हूंदव त छा कयां मां? ॿुधाए न, मां ज़ोरी चिंबड़ां छा कयां? मां भी इंसान आहियां सुहिणो। I used to watch your videos. There I am a student of Sindh University. Very nice. Wish to study abroad on a scholarship. Suggest us platform. कयूं बरोड़ो साहब बैचलर जे फाइनल ईयर में मास्टर जे लाइ ॻोल्हणु शुरू थी वेंदो। इनशाला तव्हांखे स्कॉलरशिप मिली वेंदी ऐं काफ़िनि खे मिलियूं बि आहिनि। शाह हुसैन रिक्वेस्ट मोकिलियो न बाबा, हाज़ुर हाणे वठूं था न। अब्दुल रहमान जुनेद साहब अचो। सैयद सदाम वॾी महिरबानी। इरफान अली साहब अल्हम्दुलिल्लाह मां मालिक जा करम आहिनि। ज़कात वारे महीने में ज़कात कढी छॾींदो आहे, रमज़ान जो वेट न कंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह वॾी महिरबानी आहे त संगत वेठी आहे। बिल्कुलु साईं। शबर अली चए थो पहुची मैं कराची मामा। जी साईं कराची पहुची वियासीं तव्हांजी दुआ सां। पन्नो आकल में आपके लिए ईद पर रैली निकालेंगे अपने खर्चे पर। सलीम कलवड़ वॾी महिरबानी सलीम साहब, मोहबतूं अदा। रैली छो कढंदव? तव्हां अचो कराची, तव्हांखे मां थो दावत कयां। असां ग़रीब माण्हू आहियूं, असांजूं रैलियूं छा कढी कढंदव? साईं तव्हां कश्मीर घणा ॾींहं हुया वे? 2 ॾींहं हुयुमि कामरान। माशाअल्लाह साईं एडवोकेट गुलाम मुर्तज़ा भट्टी साहब, बिल्कुलु साईं पाकिस्तान में आया हूं। अमीर हसन समेजो साहब, वालेकुम सलाम। गुल साहब कुर्ब प्यारा। मूशा लासेर, एजाज अहमद अचो भा, अचनि ई कोन था साईं। वालेकुम सलाम वली साहब, लख कुर्ब। करे आयासीं भाई कराची को कश्मीर ताईं सफ़र। पनो आकल हुयुमि मां 10-12 ॾींहं हुयुमि। पनो आकल वक़्फ़े तां अचां वञा पियो। हेलो हेलो हलो भा सिग्नल साईं हाणे काॾे वञो? समय जो साहब अचो भला। जान मोहम्मद मरी मोकिलियो रिक्वेस्ट हाज़ुर। सरकाल सॼी संगत मौजूद आहे। इरफान चांडियो, बिल्कुलु साईं इरफान चांडियो साहब रिक्वेस्ट मोकिलियो। इरफान वठूं था तव्हांखे साईं हाणे जो हाणे। वालेकुम सलाम रियाद हुसैन चाचड़, पन्नो हाकिल, अताउल्ला अली, जुल्फकार साहब। अल्हम्दुलिल्लाह बाबा ठीक ठाक आहियो। तबियत थोड़ी नासाज आहे। हलो दोस्त हाणे 12 थी विया। हाँ भी आराम कयो, इंशाल्लाह जल्द मिलंदासीं। वालेकुम सलाम अब्दुल हमीद अबड़ो साहब। ऐं इंशाल्लाह सुभाणे ताईं ॿुधाईंदासीं त छा था कयूं। हे तव्हां व्यू कयो था, ॾिसो था, शेयर कयो था, तव्हांजो बि हिन में हिसो जुड़ियल आहे। कारे खैर हाणे साईं तव्हांखां इजाज़त वठंदासीं, इंशाल्लाह वरी जल्द मिलंदासीं। मरी साहब तव्हांजी रिक्वेस्ट आई आहे। जब्बार बुगियो साहब अचो न, रिक्वेस्ट ईंदी त ऐड कंदुमि प्यारा। नेट जो बि तव्हांजो मसइलो आहे। मां नेट सुठी थी हले, मां हिन जे करे लाइव आयो आहियां। हलो दोस्तो पंहिंजो पूरी प्यारनि जो ख़्यालु रखिजो। इजाज़त वठंदुमि छो त एनर्जी लेवल सफ़ा लो आहे। तबियत में नासाज़, ज़ुकाम, गलो ख़राब, बुखार। इंशाल्लाह अल्लाह ख़ैर कंदो। वॾी महिरबानी।